अम्मा के केड़ी जरूरत हुई पड़ो पाए मोहब्बत फकीर निकरी पई कंहिंखे ख़बर ही कोन हुई त को असां सां इहो वाक़ियो पेश थियो हाणे सॼे ॻोठ में हुचरो मची वेंदो असां जी रही खुई इज्जत जो भी अम्मा तमाचो बनाए छड़ियो छा चवंदा असां जा दोस्त त रांझन वारन जे घर मां ॾींहं ॾिठे जो फुर थी वई अम्मा त आहे ई बेवकूफ़ पर असां रे पी बि वसां कोन घटायो वञी थाणे ते रिपोर्ट लिख रहे छा चवंदा माण्हू त रांझन वारा पाण खे मोतबर था सम्झनि ऐं माण्हू उन्हनि जे घर में घिरी चोरी करे था वञनि छोरा मोहब्बत फकीर अधु मसलो हल करे ॾिनो आहे बाक़ी साए सूमार ते जिन्हनि खे कारे बकरे गोश्त खाराए चोर पथरा करे ॾींदो रांझन जी मां जल्दी ॿुधाए त मोहब्बत फकीर छा चयो ॿिली असांखे बि त ख़बर पए त असां सां कलूर हे कंहिं कयो आहे फकीर जुअर जे दाणनि ते फार विधी मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो उहे जुअर जा दाणा अची फकीर जी मुठ में किरिया ऐं हिकिड़ो दाणो बि हेॾे होॾे कोन थड़ियो अम्मा इहो ॿुधाए त फकीर छा चयो बाक़ी जुअर जे दाणनि खे छॾ वॾो पहतल फकीर वॾा वॾा माण्हू वॾनि वॾनि गाॾियुनि ते चढ़ी पंहिंजा मुंझार था हल कराए मोहब्बत फकीर खे मञो या न मञो चोर मोहब्बत फकीर ई पथरा करे ॾींदो रांझन जी मां ॿिली मोहब्बत फकीर जी हाक वॾी आहे असां वारा चोर इहो ई पथरा कंदो रांझन जा पीउ माण्हू खबड़ जा पन पटे था अचनि ऐं उन्हनि ते थो फार विझे मुठ में बंदि करे पंहिंजे जिन्हनि खे सॾु थो करे ऐं उन्हनि पननि ते चोरनि जा नाला लिखिजी था अचनि अम्मा तूं असांखे रुगो इहो ॿुधाए त फ़क़ीर चोरी करण वारनि जो नालो छा ॿुधायो फ़क़ीर चयो इहा फार्म तॾहिं विझंदुसि जॾहिं मुंहिंजा जिन बकरे जो गोश्त खाईंदा हाली सव में दाणनि वारी फार विझ रहिया आहियां जिन भी बकर जा गोश्त खाईंदा आहिनि जा अम्मा तूं भी अकुल जी अकाबर आहे इहा ई त ॻाल्हि आहे न छोरा जो तव्हांजो न कंहिं पीर ते न फ़क़ीर ते को यकीन आहे तॾहिं पिया था कीता लोड़ियो छोरा तव्हां त ॿिली वॾा ज़ोरावर आहियो तव्हांजो त कंहिं ते बि यकीन कोन्हे को हितां जेकॾहिं 12 लखनि जी चोरी वापसि थिए सही आहे न फ़क़ीर बसि मूंखे एतिरो ॿुधायो त इहो कमु तव्हांजे दुश्मननि जो आहे जेके तव्हांखे सुखियो सताबो ॾिसी साड़ था कनि जेकी घर में घिड़ी करे चोरी करे विया इहे दुश्मन न हूंदा त बाक़ी सजण हूंदा पोइ लायो ज़ोर न पाण खे त वॾो काटकू था सम्झो वञी चोरी मोटाए अचो पंहिंजी ऐं मुंहिंजी त दोहरी वई आहे न ॾाज जी अंदर त मुंहिंजो थो सड़े मूंखे त सुकून ई कोन थो अचे रांझन जी मां छॾ तूं हिननि खे सुभाणे सूमर आहे पिड़ीअ ते वेंदुसि ऐं उतां कारो बकर वठी सिधो मोहब्बत फकीर वटि ईंदुसि पाण ई अछा कारा पधरा थी वेंदा हा रांझन पीउ बकर सॼो कारो हुजे असली अछो दबक बि न हुजेसि बिल्कुलु कारो हूंदो अचोड़े कोठारा नारंगी वठो गिरी अचो घरनि मां नारंगी वठो नारंगी वठो अरे ददो तो करे दादागिरी तो करे छा कम बा तोखे जो गरम थी तो ॻाल्हाई हो कोडे जी के वठणी हुंदी पाणी वठंदो न वठणी अथई नारंगी तो न वठ धाबा छो तो डी अनपुजाईंदो आ छा मां चवाए तो हिता धिक पांजो रेड़ो अखिन जे अॻियां दूर थी होको तो दे निकरी अचो घरन मां जने पी जे घर में वेठा बाबे जो नालो न वठ रे न तो निस्तो नाबूद करे छडींदो ता पी तो के दिसा तो छड़े छड़े के नारंगी वठो नारंगियो अचोड़े नारंगी वठो निकरी अचो घरन मां नारंगी वठो अचो नारंगी वठो ज़ालमो अचो नारंगी वठो न त तां जे घरन के बाहि ॾेई छॾींदो साव नारंगी वठो हित त हीरन जो कदुर ई कोने गरीब अदाकार नारंगी भी नथो खपाए सके नारंगी वठो नारंगियो फलियूं नारंगियूं पाण भी खाओ पांजी माइन के भी खारायो नारंगी वठो अबा किए तो शेर दे नारंगन जो सस्तियुन चाचा घणा सेर तोरिया पोए भी खबर त पे घणे सेर आ तोंजे सिर का 300 वठंदुम सफ़ा सस्तियूं तो ॾियां मांगियुन मुखे न खपन पोए मोतबर चुकाई छो दो मुझो टाइम तो बर्बाद करी नारंगी भी नथा वठी सगो पो घरा निकरो छो था अबो विड़े छो तो मानू अगु त पुछंदा न खपन कोन दी नारंगियूं मां ची शितो थियो आ बंदूक भरे हिकड़ी हणजन